बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना आतैनाकल कौसर। मोहतरम नाज़रीन, जीअं त असांजी गुफ्तगू मज़ालिम में जनाब सैयदा ते हली रही हुई ऐं असां हुन में अॼु टी नशस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। गुज़श्ता नशस्त में असां जनाब सैयदा ते पहिरीं मुसीबत जेका वाक़ई थी उनखे बयानु कयो होसीं त संदसि शफ़ीक़ वालिद गिरामी जी रहलत ऐं बाबा जी जुदाई जेका हिकु इंतिहाई तकलीफ़दा हुई। उन खां पोइ अॼु जेका असां मुसीबत बयानु कंदासीं जेका जनाब सैयदा ते उम्मत मुस्लिमा जे तरफ़ां ढाई वई ऐं इहा मुसीबत तमामु वॾी मुसीबत आहे। ईअं खणी चइजे त तमामु मुसीबतनि जी बुनियादु आहे। उहा मुसीबत आहे सक़ीफ़ा बनी सआदा जी जेका मेटिक, जंहिंमें कुझु सहाबी उन दौर में अकाबर सम्झिया वेंदड़ सहाबी या अॼु जे दौर में बि काफ़ी सारा मुस्लमाननि खे अकाबिर साहबी चवनि था, उन्हनि जो हिकु जॻह ते वेही करे ख़िलाफ़त जे लाइ जेको झगड़ो करणु गोया के सैयदनि ते मुसीबतनि जो संग बुनियादु विधो वियो। ऐं हीउ झगड़ो उन वक़्तु करे रहिया हुआ जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जनाज़ो घर में पियो हो ऐं जंहिंखे गुसल कफ़न न ॾिनो वियो। अञा ताईं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जसद दफ़न न थियो हो ऐं उन ई वक़्तु ही मुस्लमान अची हिकु अहिड़ी ख़िलाफ़त ते अची झगड़ो करणु लॻा जंहिं ख़िलाफ़त खे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हर महफ़िल में बयानु करे चुका हुआ। इहा ख़िलाफ़त मूंखां पोइ मुंहिंजे भाउ अली अलैहिस्सलाम जो हक़ आहे। गोया के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दफ़न थियण खां पहिरीं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत यानी जेको हदीसनि में पाण ख़िलाफ़त जो ज़िक्र कयो उन सुन्नत जी पामाली थी, सुन्नत खे टोड़ियो वियो। इहा हिकु अज़ीम मुसीबत आहे उन मुसीबत ज़दा धीउ जे लाइ जंहिंजे बाबा जो जनाज़ो अञा घर में पियल आहे त उन जे शोहर जो हक़ ग़सब कयो वियो। अजीब ॻाल्हि इहा आहे त उहे मुस्लमान इन ई हुकूमत खे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दफ़न थियण खां बि वधीक अहम सम्झणु लॻा, जॾहिं त सिर्फ़ु हज़रत अली अलैहिस्सलाम ऐं चंद सहाबा अकाबिर सहाबा ऐं मुत्तक़ी सहाबा जेके हज़रत अमीर अल-मोमिनीन अलैहिस्सलाम सां गॾु हुआ उन्हनि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुसल कफ़न ऐं दफ़न जो इंतज़ाम कयो। बाक़ी सहाबा तमामु वञी सक़ीफ़ा बनी सआदा में जमा थिया ऐं सक़ीफ़ा बनी सआदा में हर उन हिकु अहिड़ी आइन ठाही वई जंहिं आइन जी बुनियादु मज़ालिम ते रखी वई, जंहिं आइन जी बुनियादु सुन्नत जे ख़िलाफ़ु रखी वई। छो जो सुन्नत जी ख़िलाफ़ वर्ज़ी जो ऐलान त ही उन ई वक़्तु करे चुका हुआ जंहिं वक़्तु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आख़िरी वक़्त में चयो हो त काग़ज़ ऐं कलम खणी ॾियो ऐं तव्हांखे अहिड़ी शइ लिखी ॾियां जंहिंजे हूंदे तव्हां गुमराह न थियो। त हिकु शख़्स उते चयो त नौज़ बिल्लाह रसूल खे हिज़ियान आहे, इन रजुल ला यहजुर, यानी ही नौज़ बिल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिज़ियान आहे, हस्बुना किताबुल्लाह, असांजे लाइ किताब काफ़ी आहे। ऐं इहा मुखालिफ़त उन्हनि सक़ीफ़ा में क़ाइमु रखी ऐं सैयदात ते मज़ालिम जी जो संग बुनियादु रखियो जेको अॻिते हली हिकु वॾी इमारत बणिजी बीठो। इंशाअल्लाह
बाक़ी जनाब सैयदा ते थियल मज़ालिम खे असां बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।